Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी अदा साईं सोभारे खान असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे सुठो नाहे कयो। असलम भाउ सोभारो खान केतिरा ॾींहं पंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे पाण खे मुड़ुसु माण्हू सॾाईंदो। अदा साईं सोभारे जो कुझु न कुझु करिणो पवंदो। सोभारे सां त पाण मोह ॾींदासीं। हा अदा साईं मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे सरदार साईं खे आगाह कजे। हा अदा सरदार साईं जो भाउ ज़मीन ते ईंदो न उन सां पाण मिलंदासीं। सोभारा खान वियो। असांखे सरदार साईं जे साम्हूं वेहण जी इजाज़त न आहे साईं। हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं अदा साईं न मां आहियां ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां सरदार न आहियां। तव्हां बि सरदार साईं जा पगदार भाउ आहियो। तव्हांखे असां ओतिरी इज़त ॾींदासीं जेतिरी सरदार खे ॾींदा आहियूं। अदा साईं लंडन में सही पर अञा ताईं डेरो आहे। अञा सरदार जी दस्तार हुन जे मथे ते ई आहे। सोभारा खान वेहो। शाबाश वेहो बाबा वेहो। महिरबानी साईं। महिरबानी त बाबा तव्हां राज वारनि जी आहे जो असांखे इज़त था ॾियो। मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो मसइलो छा आहे। हाकिम साईं तव्हांखे त ख़बर आहे जिते जिते पंहिंजो राज रहे थो उते उते पंहिंजो दाॿो आहे। पर इहो बचल खान वारो राज सरदार साईं जी इज़त नथो करे ऐं करम खान सां सदाईं उन्हनि जी मोहमारी हलंदी हुई। हिकु अधु झेड़ो बि थियो। ड्रेग घटि मक़सद वारी ॻाल्हि कर सोभारा। साईं बचल खान जे राज में को संगावती झेड़ो थियो। तंहिंमें 4-5 मुड़ुस उन्हनि जा मरी विया ऐं का नौजवान ज़ैफ़ा बि मरी वई। तंहिं ते उन्हनि जे चङे मुड़ुस बचल खान करम खान जी ॻिची में खणी हथु विधा त तुंहिंजे बिरादरी वारनि असांजा माण्हू मारिया आहिनि, तो असांजा खून कया आहिनि। साईं इहे कूड़ था ॻाल्हाइनि। बचल खान ऐं वरल शाह सां मिली करम खान जी सॼी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे। सरदार साईं इहे निसोरो कूड़ था ॻाल्हाइनि ऐं इहे वरी तव्हांखे चवंदा त करम खान खे बि बचल खान मारायो आहे। ऐं तव्हांखे त ख़बर आहे जे बचल खान नाहे मारायो त पोइ कंहिं मारायो आहे? तो ई मारायो आहे। तुंहिंजा माण्हू तो ते ई शायदि आहिनि। ऐं करम खान बचल खान जा माण्हू ज़ोरी माराया इहा मूंखे ख़बर न आहे। इहे ॿई केरु हुया जेके मूंखे रस्ते में मिलिया? सरदार साईं इहे ॿई करम खान जा कमदार हुया। करम खान जे मारजण खां पोइ बचल खान जा भरजला थी बीठा आहिनि। ठीकु आहे हिन ॿिनी कमदारनि खे ॿधी विहारियो। सोभारा सरदार चईंदो वरी कूड़ बि ॻाल्हाईंदो। ॿीहर सभु कुझु सच ॻाल्हाइजां न त। हाज़ुर साईं हाज़ुर। अबा ॿी ॻाल्हि जी ख़बर पई अथई अम्मा जो तोसां मथो मथे ते इश्क अथई। भले पुछी ॾिस सोरठ खां। मूंखे त ख़बर ई कल पई आहे त पुपी तो का सिवा ॾाढी परेशान हूंदी आहे। अरे बाबा मूंखे ख़बर आहे त इहे कल्ह छो परेशान हुई। असल में न झेड़ो झेड़ो पे कयो पर झेड़े करण वारो माण्हू कोन मिलियुसि। बाबा अॼुकल्ह इहा लीमे खबड़ जी भेण बणिजी वई अथव। जेसिताईं हीअ माई कंहिंसां झेड़ो नथी करे न तेसिताईं भंग जे मवालिया गुर मानी कान थी वणेसि। पाहे ॾिया मां लीमे खबड़ खे छा बस अथई। तूं न बेअफ़ालनि जी मूंखे भेण त चई त खणी बुंडी फाड़ियई मग़ज़। अम्मा कल अबो घर में न हुयो त अबे जे मथां घोर पई वञे सा बि सदको करी ऐं अॼु वरी बाबे खे बुंडियूं खणी थी हणी। इहा त मिड़ई फुफड़ सां मोहबत अथसि। मूंखे बि पुफी खां सिखणो पवंदो त मुड़ुस सां मोहबत कीअं कबी आहे। छो ऐं माण्हे न सेखारियो अथई छा त मुड़ुस सां कीअं मोहबत कबी आहे। माण्हे जरा पिणे सां पइणजी आई हुई न यकदमि धार घर ठहराए ॾिनसि जी ससु जी ख़िदमत न करणी पए। मूंखे त लॻे थो त हाणे तो बि माण्हे जहिड़ा पेर अचण शर्त ई खयां। जेकॾहिं मुंहिंजी नुंहुं लछणनि जी सुठी न हुई त पंहिंजे पुट खे छो परणाई? हा मूंखे कहिड़ी ख़बर त ही बि मां वांगुरु कोड़ जो चुटो हूंदी। अम्मा सोरठ आहे त तुंहिंजी सॻी भाइटी बुनियाद त साॻियूं अथव न। हे नानी खरी आ दोगली के जाए जी। इहा छोरी मुंहिंजनि जो निज बिज हुजे हा न त न झेड़ा बेड़ा कोन करे हा मुंहिंजी इज़त करे हा। पर न को ही त उन्हनि ते वई आहे। इहा बि सांझानी छोरी में कान्हे त शुक्र करे शुक्र जो ख़ैर सां पंहिंजी पुफी जे घर पहुती आहे। वकीरियाणी जवानीअ में त तूं बि वण घोड़ो कोन ॿधंदी हुईं।
जॾहिं वञी 2-3 ॿार ॼा वई तॾहिं मुंहिंजे अमड़ अबे जी वञी ख़िदमत कई। ऐं सोरठ त वरी बि तुंहिंजो ख़्यालु थी रखे, ख़्यालु रखण जहिड़ी आहीं त कोन, पर वरी बि दागी मलाई थी बूथ ते। वाह वाह, शाबाश अथई, सुठो तो ॻाल्हाई। काल्ह तूं घर में कोन हुई न, ॾाढो परेशान हुई, छोरी ॾाढी परेशान हुई। मुड़ुस खे सॼो ॾींहुं घोड़नि वांगुरु डुकायो अथसि सॼे ॻोठ में, मानी बि पुट कोन खाधी अथई। आई मुड़ुस जे मुंडे में मुंडो विझी हुई किथे, या शहर सुर्खी पाउडर वठण वई हुई, राति जो त मोटियूं आहिनि। फुफड़ भला को नंढो ॿार हो छा जो रस्तो भुलिजी वञे आ? इहा कंहिंखे ख़बर आ? काल्ह सुबुह जो सवेरे वियो आ, सोमानी खां पोइ मोटियो आ। होयो त किथे? अम्मा मूंखे त लॻे थो अबो हिन उमिरि में इश्क थो करे। पुपी अहिड़ियूं तादियूं कयूं अथसि, ॿियो इश्क न कंदो त छा कंदो? राणा बाबा अल्लाह बख़्शींदो, यार जवानीअ में त मूं बि वॾो इश्क कयो, पर जॾहिं न इहा माणे मुंहिंजे मुंहं में लॻी त यार मूंखां त मुंहुं धोइण बि विसरी वियो। मुंहिंजे बदिरां हिन सुकल जेका तूर ईंदी आहे न, सुकल तूरी, सिंधी तूरी, उन जी मुई ठाहे पंहिंजा पेर ऐं बूथ पई महिटींदी। फुफड़ मुईअ सां त था मलबा आहिनि। अम्मा तोवारी सस जो मुंहुं बि बोड़ वारे देगड़े जहिड़ो आहे। या शाबस आहे वेचारी मुईअ खे जो महटे महटे वञी पंहिंजो बूथ सिधो कई, पर पंहिंजा लक्षण कोन मटी। वाकई अबा मां त नंढे हूंदे खां अम्मा खे तोसां जहिड़ो कंदे ॾिठो आहे बस। अॼु बि उहा साॻी कार अथसि, रुॻो तोसां जहिड़ो अथसि बस। हाणे बस करे वियो, मग़ज़ कोन ख़राब थियो अथव? सभिनी गॾिजी सलाह कई अथव लचा जो कांगड़ वांगुरु वेठा मूंखे ठूंगा हणो, मग़ज़ ख़राब थियो अथव। बस करो हाणे एतिरो सियाणो बि पंहिंजो पाण खे न सम्झो। जेकॾहिं मुंहिंजो रत उॿरियो न, ओहिते जो त सभिनीनि खे साड़े छॾींदीसांव। पुफी तूं त सफ़ा चिड़ी थी पवी, असां त तुंहिंजा बच्चा आहियूं, तोसां भोग न कंदासीं त ॿियो केरु असांजा भोग सहंदो? बस कर हाणे, भोगड़ा थी करे मूं अच्छे मथे वारी सां ये भोगड़ा भोगड़ा कोन था ठहनि। इन सां कर जेको भर में वेठो अथई, ऐं हिन सां कर जेको सहई। देव ॾिस त सही, अच्छो मथो अथसि। हाणे पीढ़ीअ में कारियूं मेंदियूं मथे के ऐं हथनि खे हाणे घुमंदी त पोइ ॿार त भोग कंदसि न। हाणे भला ॾिस, मुंहिंजी अछी ॾाढ़ी आहे, मूंसां त भला कहिड़ो ॿार भोग चर्चा करे, हिन सां छो था कनि? अॼु मिड़े खुटी खयो पुछो पी तो था मत। अम्मा 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 बस बस बस, हरूभरू अजाई तकलीफ़ न कर अम्मा। आऊं तुंहिंजो पुट, तुंहिंजो बच्चो मूंखे मारींदी। अम्मा तूं बच्चन खे दुआ कर, अल्लाह अबे खे सलामत रखे, अबो मोह बि धोईंदो। तू रुगो सही सवरी ॻोठ में घुमंदी वत त जीअं अबे जी दिलि ख़ुशि थिए। अरे बस कर, भले मूंखे उमिरि 30-25 वञे हली, पर हिन मोह खे पूरो कंदुसि, इन खे आऊं कान छॾींदीसांसि। मूंखे हथ त लाए ॾिस त रिलीअ में वेड़े ॼाणे ब्रेच में मोह। मां सम्झी वियसि त पुपी के मथे में सूर पियो आहे, ठाहे थी ॾियांसि गुड़ वारी चांहि, ऐं पोइ हणांसि थी मग़ज़ ते तेल जी तरी, जे सुभाणे पुपड़ फोग सां जहिड़े जहिड़ी थी वञे। ॾिठई जोड़े जा कम ॾिठई, सभु हजम जी कैंची वांगुरु की त ज़बान कतर कतर हलेसि थी, ॻाल्हाए कीअं थी पुछड़ी। हाँ ही मूंखे गुड़ जी चांहि थी पियारे, टोको थी हणे। बाबा तेल जी तरी छो थी हणीसि? गंदर पोहारे हिन जे सॼे बदन से ॾीस तीली त छुटे जान सभिनी जी। हाणे उठ उठ उठ, बात तू बस कर। हथ दलाए ॾेखार मूंखे, ॾेखारे त ब्रेच जो मोह। ब्रेच जो मुंह तो ॾेखारे, गंदर तुंहिंजे पेट्रोल आ रहा। कसम कुश्त माना त मूं हकीम जे हुक्म ते मुकम्मल अमल कयो। दीनी ख़बर बचल खान जा भाउर मेह जो सॼो फिफुड़ बि खाई विया, 12 प्लेटूं भत जूं बि खाधऊं, 6 गिलास घाटे ॾुध जा बि पीता। हुननि खे जेको 1000 रुपयो ॾिनो हो, लॻे थो त 2-2000 रुपया हुननि जे इलाज ते हाणे ॿिया बि ख़र्च करणा पवंदा। कसम कुश्तनि जो वरी कॾहिं मानी सां तकड़ न कंदा ऐं असां सां दुश्मनी बि कोन कंदा। कीअं शागिर्द ना मुराद? ऐं मुंहिंजा उस्ताद थोरो भुलिजी विया, ना मुराद न बा मुराद चओ, बा मुराद। ख़ैर
कॾहिं कॾहिं ट्रेन बि पटड़ी तां लही वेंदी आहे। तूं हिकिड़ो कमु कर, हुकुम कर उस्ताद। तूं पंहिंजो इहो अबे खे चवां, इहो छा चवंदा अथसि? ऐं सुई उस्ताद, सुई। हा 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 हा, इहा सुई जेका मेंह खे हणबी आहे न त मिंट में खीर लाहे बीह रहंदी आहे, कसम कुश्तनि जो। तूं इहा सुई तयारु कर। ऐं उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि पुछां, मुंहिंजे जिस्म में भला लचक छो आहे? राति जो को कुतो भौंकियो हूंदो या गिदड़ जी उनार ते या गजगोड़ ते डिॼी वियो हूंदे, वक़्त खां अॻे ॼाओ आहे न, इन ई करे तुंहिंजे जिस्म में लचक आहे, कसम कुश्तनि जो। अबे खे चवां इहो पंहिंजो इहो ॾिस त यार, इहो छा चवंदा अथसि? ऐं विहांव उस्ताद, विहांव, शादी शादी। हा हा हा, या शादी खाना बर्बादी कर। इन करण खां पोइ अलाह जे हुकुम सां तोखे पुटु पैदा थींदो। अड़े नामुराद शागिर्द, तुंहिंजी त शादी थियल आहे न, हाणे इहा दवा चोरी चोरी वञी माई मितेरी छे ॾे, पोइ मज़ा ॾिसजां, कसम कुश्तनि जो। ऐं हाज़िर उस्ताद, तूं रुगो दिलि चाहे कर। काका सुदामल ॻाल्हि ॿुध, तूं जे न पाण खे बेचारा ना चङो मुड़ुस तो समझी, इहा तुंहिंजी चङा मुड़ुसी आहे। छोड़े छुनिया जो ख़ैर त अथव, सुबुह सुबुह सां ठिकरा अची मथे में लॻायो। अड़े मुंहिंजी ज़ाल तव्हां जहिड़ो करे वई छा? अदी कमला जे असां सां झेड़ो कयो नी त मुहारी घरवारी जेकी मितेरी आहे न, उहा बि पुॼण जहिड़ी अथसि, असुल मखण जी पलियल आहे। बाक़ी ॾे कहिड़ो ओधड़ वारे पैसनि में तव्हांजा वधीक लिखिया आहिनि, ठिकरो जो सीटिया था जो मुंहिंजे मथां। आसूदामल फोग फ़कीर खां असांखे फ़ैसिलो वठी ॾे, ना असां ते मवाली पुट जे खून जो इल्ज़ाम थो हणे। असांखे सॼो महीनो ॻोठ खां दर बदर कई, सॼो महीनो असां मस्जिद मां मानी खाधी, आख़िरी ॾींहं ते असांखे कमु मिलियो तॾहिं ढोलू असांखे हिते वठी आयो। फोग फ़कीर असां सां झुठ कई आहे, जिन खून कया वॾेरे बचल खान उनखे भाकुर पाए वरी राज में विहारियो आहे। बाक़ी असां नाहक महीनो जेल में काटियोसीं। अड़े सुनियो जो ठिकरो, हाणे ये फछड़ियूं छॾियो। अड़े ज़ाल मिली अथव, सुभाणे बचड़ा बि थींदव, बिरादर सां सही हलंदव त तव्हां सां बि सही हलंदा, सम्झी? ए खबड़ लीमो त आहे लूंडो, यार हिनजे चवण ते न लॻंदो कर। तूं सुधड़, हाणे सुधड़, घर बार वारो थियो आहे। आसूदामल, तूं असां भाइरुनि खे पाण में वेढ़ाई थो, असां तोखे त इज़त वारो सम्झंदा हुआसीं, इन जे करे तोॾे तहां खणी आयासीं, तूं वरी ले थो करी। अरे सुनिए जा पेट भरल थी छा? अरे यो ॻाल्हाए कीअं तो आछू ते मला सां, कीअं तो ॻाल्हाए? बिल्कुलु पेट नक ताईं भरियो पियो आहे। अॼुकल्ह असां ॿई भाइर उहो था खाऊं जंहिंजो तोखे नालो बि नथा ॿुधाए सघूं। बात ते हथ रखी छॾ आसूदामल, हल त हलो बचल खाने जी उतां ते। अरे न अंधा हो न मंडा हो न लूला न लंगड़ा, पाण वञो बचल खाने वटि, पाण तव्हांखे ॾाटू ऐं पीरणो ॾींदा बूसट, सुधरंदो तॾहिं तव्हां। छो बूसट ॾींदा असांखे? असुल अहिड़ी थी ख़बर अचे जो। बस था ख़बर, बस आसूदे मल ते कावड़ न कर न त हां न फाटी पवेस। चोड़े मुंहिंजो हाँ फाटंदो। हाँ सुनिए जो कहिड़ी तव्हां वटि तोबा जंहिंखे ॾिसी मां ॾकी वेंदुसि। हले तो हलो चढ़ो, वञण मूंखे रोडीअ ते वञी दुकान खोलियां। सुबुह सां मोह पिया परमेश्वर पतली रखजाए, को गिराक अचे, चंडा सुबुह सां मोह पिया आहिनि। ठीकु आहे आसूदामल, हाणे फोग सां गॾु तूं बि असांजो दुश्मन आहे, ॾिसी रहंदासीं तोखे। रोलू विया माल वठण, पेट भरे खाई पी पोइ तोसां जहिड़ो कंदासीं। एॾा चङा मुड़ुस त न आहियो न तव्हां। अच्छा ख़बर, हल त हलो, अचो त हलो। चलो सुनिए जो सुञाणा मां, असां मोट पढ़ंदा आहियूं, तव्हां मोट पढ़ो। राम राम। सरदार साईं, नाहक सोबारे खान असांजे भाउ खे मारे असांजी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे।
ना कंहिंसां बि कोन थींदो बाबा। तव्हांजे भाउ सदाईं असांजो साथ ॾिनो आहे। सरदार साईं, अदा करम खान हर इलेक्शन तव्हांजे भाउ खे खटाईंदो रहियो आहे ऐं इन जो इहो ई नतीजो निकितो जो सोभारो खान असांजी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठो आहे। तव्हां सां इंसाफ़ थींदो, ज़रूरु थींदो। सरदार साईं, असांजी आख़िरी उमेद तव्हां ई आहियो। वाह भाऊ रोलू वाह, कमाल करे छॾी। राति खां वठी अहिड़ा ढव कराया अथई जो वाह वाह कमाल करे छॾी। अदा ख़बर इहो भाॼी मितेरी फिफड़नि में अहिड़ा मसाला मिलाया। अदालीमा मञाई न, मुंहिंजी घरवारी अहिड़ी बादशाहज़ादी बोरचाणी अथई जो कणक जी मानी तेल में तरे कड़क करे अहिड़ी पचा ॾिनी थिए जो दिलि थी चए खाईंदो वञ खाईंदो वञ। छा कयां, तव्हां ॿिन्ही जी ख़िदमत त करणी आहे न त क़यामत वारे ॾींहुं पुछाणो थींदो। मतलब हिननि ॿिन्हिनि भाॻनि खे छह मानियूं तुलियूं चांवरनि जूं ऐं थाल भरे फिफड़नि जो ॾियनि त खाई खपाइनि। सुभाणे वरी मंझंदि जो ओझ सां भरियल अची मुंहं में हणंदो मान। ओझड़ी बि खाइनि त साग बि खाइनि। हेॾे रोलू वाह 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 कमाल करे छॾी सही। अदा ख़बर ओझड़ी जेका आहे न उहा आंट्रे जी ॾंदण अथई ॾंदण। मूंखे बि हिकिड़े हकीम ॾस ॾिनो त हफ़्ते में हिकु दफ़ो ज़रूरु ओझड़ी खाईंदा कयो, असुल हाज़मो भलो थींदो। तव्हां त आहियो ई अंदर जा कारा, तव्हांजी ओझड़ी छा पेट छो कंदी? भला इहा ओझड़ी अंदर खे उजरो न कंदी त ख़ैर आहे, भुगल ओझड़ी खाईंदासीं। रोलू तोखे 1000 रुपया ॾियां थो, इहो 10 सेर ओझड़ी वठी अचा, मथां सुसी वञे वरी 5 सेर वञी बचे पोइ ऐं उन्हनि मां किरायो बि वञी कजां। ऐं ॿुध इहो भाॼी मितेरी जेको चवई न उहो बि वठी अचिजां। अबा असां बि खाईंदासीं ओझड़ी, जॾहिं हिलाल जानवर जी आई त छो न। मां त सब्जी खाईंदसि। अदालीमा मुंहिंजी ज़ाल अथई ॿकरी या गांव खाईंदी। पाण त दा शींहं आहियूं शींहं, पाण त गोश्त खाईंदासीं, ओझड़ी न त फिफड़। हा ॿियो न त। अदा ख़बर गोश्त हिननि जे नसीब में ई कोन्हे को। ही खाईंदा पालक पटाटा टमाटा या पालक ऐं ॿियो छा सब्जियूं। ही छा खाईंदा गोश्त? ही गोश्त मां ॼाणनि छा। चङो थियो अदालीमा जो हुन भाॼीअ जो नालो न कयई। बस 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 बस। अदालीमा सभ खां वॾो ताक़त वारो खाधो अथई वॾो गोश्त। मितेरी ॻाल्हि त ॿुध। लख ॻाल्हियूं ॿुधाए मुंहिंजो हाँ वठरे हिकिड़ी ॻाल्हि छो थो ॿुधाई? तूं सॼो ॾींहुं वेठो कोयले जहिड़ो आवाज़ कर ऐं मां ॿुधंदी रहां। हाणे फाट मोआ छा थो चई? मितेरी रखियो नालो कंहिं ॿार जो बि चङो न आहे। इहो देगिड़ीअ में जेको कुझु पियो थी खणी आ त उहो बि खाई वठो। तूं आणींदी वञ असां खाईंदा वञूं। रोलू वरी जेको आहे सो थाम खणी तोखे ॾे ऐं तूं धोईंदी वञ असां खाईंदा वञूं। हा भाई इहो मंझंदि न केतिरो बि कमु हूंदो न उहो छॾे ऐं मोटी ईंदासीं ऐं तूं न ही थाम जेके धोई छॾिजां। हा वाकई मतेरी शींहनि खे खाधो खारा न त मरनि था पिया बुख ॾेॾो। रोलू हाणे ॿीहर मानी केरु पचाए? इहो कहिड़ो ॻाल्हि थो करे? हकीम जो हुकुम त मञणो आहे न। तूं नथी पचाए त खैरा माठो पचाए ॼान मानी। हालत ॾिस मरंदा। हिननि खे मारणो न आहे बुख, हिननि जी हर ख़्वाहिश पूरी करणो आहे। जीअं न मरण वारे जी ख़्वाहिश पूरी करणो हूंदो आहे आख़िरी। अरे असां ॼणो मरूं था, असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो। बस बस बस। कंहिंते मूं ते थी कावड़ अचे? न फिफड़ ते अञा घर में पियो आहे, दिलि थी चवे त कचो खाई छॾिया। भाई तूं अॻे यारे वारी कुकड़ लॻी पई, असां बसि इहो रुखो ई खाई खपाए था छॾियो। अदालीमा आरे वारी कुकड़ न चईंसि, मूंखे कावड़ थी अचई। न बस अदालीमा वाकई सीअ में मुंहिंजी ज़ाल जूं न खंभड़ियूं ढरी थी वयूं। ठीकु आहे पुट ठीकु आहे, तव्हां करे वठो मतेरी सां मज़ाक, तव्हां सां इहे पलव थींदा। हा अॼु ई
छाजा पलांद थींदा मां पंहिंजी ज़ाल सां तूं मज़ाक कया तोखे गैरत छो थी अचे तूं वञ हाणे वञी ओझरी वठी आ असांजे लाइ मता सम्झी त इहो 1000 जो कमु फॿाए वेंदुमि पोइ सम्झींदो नी मूंखे अहिड़ी कावड़ी थी थिए जो मां तेरी ॻाल्हि ॿुध वाकई हिननि जो बा ख़िदमत कर न त क़यामत जे ॾींहुं इहो हकीम पुछा कंदई ऐं इहो हकीम गवाही ॾींदई त मुड़ुस जी बेमुराद हुई फिफड़ हूंदे मुड़ुस खे बुख मारई मुंहिंजी मुंहिंजी तौबा मां सॼो देगड़ो खणी अॻियां थी रखां पोइ खाई चङी तरह ड्रॉ कनि खावन उन्हनि जी मर्ज़ी मलन उन्हनि जी मर्ज़ी ऐं मां बि हलां थो 4 माह को गाॾो ॾिसां त ओझरी खणाए अचां ओझरी बि खाओ त ओझ बि कयो साग ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।